अलामा आहे काज़ी सिंध जो नामवर शख़्सियतुनि मां हिकु हुयो ऐं पाण पाट शरीफ़ में जेको आहे सो पैदा थिया इल्मी शहर में। इन संदसि वॾा बि वॾा आलम हुया, इल्म वारा हुया ऐं इहो तारीख़ी शहर बि आहे। तारीख़ी इन हिसाब सां जॾहिं हुमायूं जेको आहे सो मुग़ल बादशाह खे दरबदर कयो वियो ऐं हिनखे एक्साइल कयो वियो पंहिंजे मुल्क मां, त हिते अची पनाह वरितईं पाट शरीफ़ में। उते हुनजा वास्तेरा हुया। पोइ कुझु महीना उते जेको आहे सो हुननि स्टे कयो, दरसिया आहे। पाट शरीफ़ तारीख़ी हिसाब सां असांखे तमामु पुराणो क़दीम शहर मालूम थिए थो ऐं इल्मी हिसाब सां हितां जूं वॾियूं शख़्सियतूं जेको आहे सो रहियूं आहिनि, वॾियुनि शख़्सियतुनि जनमु वरितो आहे, जिन में अलामा आहे काज़ी बि आहे। मदरसा जेको आहे सो हिते असांखे मज़हबी मदरसनि जो जेको बुनियादु आहे उहो तमामु क़दीमी ने पाट शरीफ़ में मिले थो। हिते नंढे खण जा वॾा आलम जेको आहे सो पढ़ी ऐं निकिता आहिनि, हुननि इल्मु हासिलु कयो आहे। त अलामा काज़ीअ ते बि उन्हनि शख़्सियतुनि जो असरु पियो ऐं हुन जेको आहे सो नंढे हूंदे खां ई इल्म जे खोजना में, इल्म जे तलाश में जेको आहे सो पंहिंजो सफ़र जारी रखियो। ऐं जेकी रस्मी तालीम हुई उन वक़्तु मदरसनि ऐं मकतबनि वारी उहा हासिलु कयईं। उन खां पोइ वरी हैदराबाद में कुझु अर्सो तालीम हासिलु कयईं ऐं वधीक पढ़ण जे लाइ हायर स्टडीज़ जे लाइ लंडन में वियो ऐं उतां बैरिस्ट्रीअ जो इम्तिहान पास करे सिंध में वापसि आयो, जंहिंमें खैरपुर रियासत जो केस बैरिस जेको आहे सो जज तौरु संदसि मुक़ररी थी। पहिरीं जॻह मुक़ररी थी, पहिरीं जॻह नौकिरी मिलियसि पंहिंजे डिपार्टमेंट में खैरपुर रियासत में। अहिड़े हिसाब सां पाण नौकिरीअ सां गॾोगॾु इल्मु अदब खे बि जेको आहे सो जारी ऐं सारी रखी ऐं जेको आहे सो वधीक तालीम लाइ तो लंडन में रहाइश जे दौरान संदसि मुलाक़ात ख़ातून सां थिए थी जेका असुल जर्मन हुई। एल्सा नालो, एल्सा नालो बाद में पियसि, पर हुनजो असुलु नालो जर्मन ॿोलीअ में मादा ग्रेट्रो डोलिश नालो हुयुसि। अलामा काज़ी सां शादी करण खां पोइ संदसि एल्सा नालो रखियो वियो। 1919 में हीअ शादी जर्मनी जे शहर में थी। ॿई हिकु ई दर्सगाह में पढ़ंदा हुया ऐं उसने इतफ़ाक़ सां हिकिड़ी मुलाक़ात थियनि ट्रेन जे सफ़र जे दौरान, जंहिंमें हिन जे इख़लाक़ खां मुतासिर थी करे एल्सा काज़ी हिन सां शादी करण जी हिनखे प्रोपोज़ कयो ऐं हिन क़बूल कयो। अलामा काज़ी इल्म सां गॾोगॾु सुहिणे इख़लाक़ ऐं सुहिणी सीरत ऐं सूरत जो मालिक पिणु हो, जंहिंजी मिसाल इहो तव्हांखे साम्हूं आहे त अंग्रेज़ ख़ातून जर्मन ख़ातून जेको आहे सो हुनजे इख़लाक़ खां मुतासिर थी करे ऐं हुन सां पंहिंजी ज़िंदगी गॾु गुज़ारण जो फ़ैसिलो करे थो, जंहिंजा वरी पाण उहा माई आम बि न हुई, उहा इल्मु अदब सां चाह रखंदड़ राइटर हुई ऐं वरी अदीबा हुई ऐं जंहिंजा जेको आहे सो खोड़ किताब लिखियल आहिनि ऐं जेको आहे सो हुनजा हुन में सिलेबस में कोर्स में बि 9th में या मैट्रिक में इंग्लिश में पोइम अथसि एल्सा काज़ी जा। ऐं शाह लतीफ़ जी जेको आहे सो कुझु सुरनि ते हुन एक्सप्लेनेशन कई आहे, हुनजी तशरीह लिखी आहे हिन जेको आहे सो एल्सा काज़ीअ ऐं हुनखे इंग्लिश में ट्रांसलेट कयो अथई ऐं इंग्लिश में छपरायो अथई, वॾो हुन जेको आहे सो कमु कयो आहे। त अलामा काज़ी सिंध जे उन्हनि शख़्सियतुनि मां बि आहे जन सिंध में तालीम जो बुनियादु विधो। सिंध यूनिवर्सिटी जेका पाकिस्तान जी 2nd ओल्डेस्ट ऐं सिंध जी 1st जेको आहे सो यूनिवर्सिटी आहे, उनजो बुनियादु विझंदड़, उनजो फाउंडेशन विझण वारो अलामा काज़ी आहे। पाण उन वक़्तु लंडन में तरसिला केस घुराए करे हितां जो वाइस चांसलर मुक़ररु कयो वियो ऐं सिंध यूनिवर्सिटी में अहिड़ो त कल्चर पैदा कयो, अहिड़ो सिस्टम पैदा कयईं जो कॉपी कल्चर ऐं नकुल वग़ैरह जो को नालो निशान या सिफारिश जो को नालो निशान, पर मुदाख़लत इंतिज़ामिया जे मुदाख़लत जे करे सदर अयूब जो दौर हुयो, मार्शल लॉ जे मुदाख़लत जे करे पाण इहा ॻाल्हि पसंदि न कयनि ऐं पंहिंजे उहिदे तां रिज़ाइन ॾेई वापसि लंडन हलिया विया ऐं हुते वञी इस्लाम जी इशाअत खे, इस्लाम जी जेको आहे सो तबलीग खे, इस्लाम जी तबलीग खे करणु लॻा ऐं हुनखे शाया करणु लॻा, यानी किताबी रिसाले सूरतनि में। पाण हिकु ई दम इलाही इल्मनि सां चाह रखंदो हुयो, अदब, आर्ट, साइंस, तसव्वुफ़, फ़लसफ़ो,
इन को अहिड़ो इल्मु न हुयो जेको अलामा आहे काज़ी जे नज़र मां गुज़रियो हुजे या हुन में हुन चाह न वरितो हुजे। अलामा आहे काज़ी घणो रुखी शख़्सियत हो, हुनखे इलाही इल्म ईंदा हुया, हुनखे इलाही इल्मनि सां दिलचस्पी हूंदी, यानी पूरे इल्म सां दिलचस्पी हूंदी। आख़िरी वक़्त में छा कयो हुन जेको आहे सो कराची जे जिना कोर्स जे जामे मस्जिद में उते जुमे जे ॾींहुं ख़ुतबा ॾींदो हुयो, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते, दीनी मौज़ूअनि ते, साइंसी मौज़ूअनि ते उहो ख़ुतबा ॾींदो हुयो। उन ख़ुतबनि खे ॿुधण लाइ केतिरा ई माण्हू संदसि परे परे ईंदा हुया, परे परे खां अची ऐं संदसि ख़ुतबा ॿुधंदा हुया। ऐं ख़ुतबा एॾा असराइता हूंदा हुआ ऐं एॾा नॉलेजेबल हूंदा हुआ जो माण्हू केतिरा ई ॾींहं कराची जहिड़े वॾे शहर में परे परे खां अची करे हुननि जो इंतज़ारु कंदा हुआ कॾहिं कॾहिं बि जुमो अचे ऐं असां अलामा काज़ी जो ख़ुतबो ॿुधूं। पाण जेको तक़रीर कंदा हुआ, जेको लिखंदा हुआ, जेको ॻाल्हाईंदा हुया, उहो संदसि महवर जेको आहे, सेंटर जेको हवाला ॾींदो हुओ, उहो क़ुर शरीफ़ हुयो। यानी क़ुर शरीफ़ मां ई हू इल्म जा हवाला दलील ॾींदो हुयो। ऐं सेकंड ते जेको रेफरेंस तौरु किताब इस्तेमालु कंदो हुयो उहो शाह जो रिसालो। इहे ॿ किताब हूंदा हुआ जिन मां हू वधीक हवाला वठंदो हुयो ऐं माण्हुनि खे तक़रीरूं करे ऐं हुन सां इल्मु वंडींदो हुयो। शाह जे रिसाले में सिर्फ़ु सुहिणीअ खे घणो पसंदि कंदो हो ऐं हुनखे घणो पढ़ंदो हुयो। सुहिणी में रिसालो जेको किसो आहे शाह जे रिसाले में उनखे घणो पढ़ंदो हो, उनजा बेत घणा पढ़ंदो हुयो। ज़िंदगीअ जे आख़िरी हिसनि में संदसि रफ़ीक़ हयात यानी घरवारी जेको आहे सो फोत थी वञे त उन खां पोइ पाण तमामु वेगाणो थी वियो, उदास थी वियो, छो त खेसि औलाद बि न हुयो। त ठीकु 1 साल खां पोइ जेको आहे 1968 में जेको आहे पाण बि सिंधू दरिया अलमंज़र जामशरो ऐं हैदराबाद जे विच ते हिकिड़ो सिंधू दरिया ते हिकिड़ो ठहियलु आहे पिकनिक पॉइंट ठहियलु आहे अलमंज़र, उते जेको आहे सो पाण डेली वेंदा हुया ऐं सिंधू दरिया जो सैर बि कंदा हुया ऐं हुनजो तफ़रीह बि कंदा हुआ ऐं जेको आहे गॾु वॉक बि कंदा हुआ। दिलि जो दौरो पइजी वञे या जेका बि तकलीफ़ थियनि पाण पाणीअ में किरी पिया ऐं फोत थी विया। हीअ मुख़्तसिर जेको आहे सो सवाने बायोग्राफी अलामा काज़ी जी। पोइ जेको आहे संदसि लाश कढराए जेको आहे सो सिंध यूनिवर्सिटी हीअ जामशरो जे कॉलोनीअ में जेको आहे संदसि मक़बरो ठाहिरायो वियो, जिते संदसि घर वारी खे दफ़नायो वियो 1 साल पहिरियां। हुनजे भरिसां ई जेको आहे सो जो ख़बर मौजूदु आहे। त हीअ वॾी इल्मी ऐं अदबी शख़्सियत हो ऐं सिंध जी जेको आहे सो तालीम लाइ तमामु घणो फ़िक्रमंद, सिंध जे माण्हुनि लाइ तमामु घणो फ़िक्रमंद हुयो। तालीम जे हिसाब सां जेको कुझु करे सघियो, जेकी किताब ॾेई हो, जेकी पंहिंजूं सोचूं ॾेई हो, जेकी पंहिंजूं थियूरियूं नज़रिया ॾेई हो, किताबी सूरत में शाह जे रिसालो लिखियईं, ॿिया किताब खोड़ लिखियईं, अंग्रेज़ीअ मां सिंधीअ में काफ़ी किताब जेको आहे तर्जुमो कया, वरी सिंधीअ मां अंग्रेज़ीअ में जेके अहिड़ा सुठा किताब आहे उहे तर्जुमो कया। शाह जा कुझु किसा, कुझु सुर, उन्हनि जी तशरीह कई, एक्सप्लेनेशन कई उनखे इंग्लिश में, न सिर्फ़ु पाण कई पर संदसि घरवारीअ बि हुन ते तमामु घणो कमु कयो। जेकॾहिं हिन जी अञा असां वधीक डिटेल में बायोग्राफी पढ़ंदासीं त खोड़ अहिड़ा वाक़िया मिलंदा जेके असांजी ज़िंदगीअ में हिकिड़ो इनकलाब आणे सघनि था, तब्दीली आणे सघनि था। अहिड़ियुनि शख़्सियतुनि जी सवाने बायोग्राफी पढ़णु घुरिजे त उन्हनि जी ज़िंदगीअ में कहिड़ा कहिड़ा मसइला आया, उन्हनि मसइलनि खे कीअं हैंडल कयो ऐं उन ॾुखे वक़्त में उन्हनि कीअं इल्मु हासिलु कयो ऐं कीअं उन्हनि खे इल्म खे फ्रूटफुल कयो ऐं जेको आहे माण्हुनि ताईं उन्हनि कीअं जेको आहे उन्हनि खे पहुचायो। त कोशिशि कयो नेट खे घणो यूज़ कयो ऐं हुन ते वञी ॾिसो, तव्हां जाचो सर्च कयो अलामा काज़ी लिखंदो त हुन में खोड़ हुनजा मज़मून हुनजा मक़ाला लिखिजी ईंदा, उनखे पढ़ो, उनजी ज़िंदगीअ खे पढ़ो, उनजा किताब पढ़ो, उनजी किताब लिखियल आहिनि सिंधी इंग्लिश में उहे पढ़ो। जीअं त खोड़ मां इल्मु ॿुधायोमांव जिन में हू महारत रखंदो हुयो, त उन्हनि इल्मनि खे हुन किताबी सूरत ॾिनी आहे ऐं घुरिजे त हिन शयुनि खे वधि खां वधि पढ़ो। हीअ मां तव्हांखे जेको ॿुधायो इहो अलामा काज़ी सिंध जी मशहूरु शख़्सियत। ठीकु आहे बाबा, वधीक हिन जे बारे में को मसइलो हुजे पोइ जेको आहे तव्हां पुछी सघंदा कंहिं